ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन इब्का ज़िले सखर पारां मुतालबंदी मञता लाइ सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे मेल ऐं फीमेल मुलाज़िमनि जी वॾे अंग में निटण उस ऐं सख़्त गर्मी बावजूद कासिम पार्क खां रैली कढी। सखर प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ज़िले सदर मोहम्मद पनाह महर, करीमदाद बुगटी, महबूब अली खोखर, मोहम्मद सालेह सारियो, आसिया बेगम, मैडम शमशाद, निसार मेमण, मोहम्मद इलियास मेमण, नईम अहमद शेख, इल्ताफ़ हुसैन अब्बासी, अमीर बख्श जागीरानी, मोहम्मद अली भुट्टो ऐं ॿियनि चयो त मौजूदा महांगाई सबबि घर जो कार वहिंवार हलाइण मुश्किल बणिजी वियो आहे। बिजली गैस समेत यूटिलिटी बिल अदा करण में वाध पघार हली वञे थी, जंहिं करे नंढा मुलाज़िम सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। असां वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खां मुतालबो था करियूं त माली नए साल जी बजट में मुलाज़िमनि जी पघारुनि में 200% इज़ाफ़ो करण सां गॾु मेडिकल अलाउंस, कन्वेनेंस अलाउंस, हाउस रेंट 2024 जे हिसाब सां ॾिनो वञे। अकाउंट क्लार्क जी पोस्ट अपग्रेड करे पेंशन इस्लाहात जे नाले सां मुलाज़िमनि जी सहूलियतुनि में घटाई खे क़बूल न कयो वेंदो। मुज़ाहिरीन इहो बि मुतालबो कयो त फोती ऐं सन कोटा ते अमल करे म्युनिसिपल मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन करण सां गॾु सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कंदे OPS पोस्टुनि खे ख़तमु करे मुलाज़िमनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची